कंडियारो वेझो ॻोठ कोडू ख़ान मरीअ जे मरी बिरादरी में गुज़िरियल 3 सालनि खां हलंदड़ ख़ानदानी ज़मीनी तकरार जे ख़ात्मे लाइ सिंध मरी इतिहाद मरकज़ी क़यादत रईस अब्दुल हमीद मरी, सरपरस्ती आला मरी इतिहाद जनरल सेक्रेटरी ख़ादिम हुसैन मरी ऐं ॿियनि जी क़यादत में 100 माण्हुनि ते मुश्तमिल वफ़द मिंथमेड़ क़ाफ़िलो कंडियारो खां ॻोठ कोडू ख़ान मरीअ पहुतो। मिंथमेड़ क़ाफ़िले जे अॻुवाणनि 3 सालनि खां तकरार हलंदड़ ॿिई धुरियुनि जे चङनि मुड़िसनि मोहम्मद बख्श मरी, हाजी मुमताज़ मरी, बिलावल ख़ान मरी सां मुलाक़ातूं करे पंहिंजी बिरादरी जी तकरार ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जो ज़ोर ॾिनो ऐं झेड़ो ख़त्म करे पाण में सुलह करण जी अपील कई। उन मौक़े ते मिंथमेड़ क़ाफ़िले खे मानाइती मोट ॾिनी वई ऐं क़ाफ़िले जी शानदार आजियां कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ादिम हुसैन मरी अब्दुल हमीद मरी चयो त कंडियारो भरिसां ॻोठ कोडू मरी में मरी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में 3 सालनि खां तकरार हलंदड़ हो। ॿिन्ही धुरियुनि जे नेक मर्दनि समेत झेड़ींदड़ वटि मरी इतिहाद जो मेड़ मिंथ क़ाफ़िलो पहुतो। धुरियुनि पारां ॻाल्हियुनि ज़रिए मामले खे हल करे फ़ैसिले ते राज़िपो ज़ाहिर कयो वियो आहे। जल्द धुरियुनि खे पाण में भाकुर पाराए खीर खंड कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।